गरीब बचड़ो केर जवाब दे गरीब जो बचड़ो पांजे ख्याल सा बादशाही महल जे अदो गुजरियो अचानक बादशाह जी नौजवान न्याणी गुजर कयो उन गरीब जी नजर पइजी वई दिल त दिल हुंदिया दिल त दिल हुंदिया अमीर जी हुजे या गरीब जी हुजे मुंजा दोस्त अजीज निगाह निगाह सा लगी वई सुदो थियो मिस्कीन जो बचड़ो कादे बादशाह जी न्याणी वेही रहो दरड़े ते हिकड़ो ॾींहुं गुजरियो ॿियो ॾींहुं गुजरियो वज़ीर आयो ॾिठई अजनबी माण्हू वेठो आ बच्चा नौजवान दे ख़बर छाला वेठो आ चवे तो वज़ीर इन ॻाल्हि खे छॾ बच्चा कोन छॾींदुम ॻाल्हि कर ऐं वज़ीर जेकॾहिं दिल जी ॻाल्हि थो पुछी त मुंहिंजी दिल बादशाह जे न्याणीअ सां लॻी वई आ वज़ीर निहारे चयो सच थो चवी चई सच थो चवां चई जे सच थो चवी फलाणे जंग में हलियो वञ उन जंग में फलाणी जगह ते वेही वञी अल्लाह जे ज़िक्र जी मौज कर मुझे महबूब जे मथा दुरूद में दीवानो थी हिकड़ो ॾींहुं ईंदो मां बादशाह खे वठी उन जे न्याणीअ जो रिश्तो तो वटि पाण ई खणी ईंदुसि वज़ीर जी ॻाल्हि ॿुधी दीवाने देर कान कई शहर छॾी बादशाह जो महल छॾी वञी बर पट वसाई अचे ज़िक्र जूं लोलियूं ॾिनई ज़िक्र जूं आए खाहोड़िन खफ़ियसी लतीफ़ खाहोड़िन खफ़ियसी सूझी लधो सुबहान खाहोड़ी केरन तर्जुमो कन रात गुजरी वेंदी खफी छाहे आशिकन का खबर पवंदी जेके जिक्र करण वारा हुंदा कल्बी रूही सिर्री खफी अखफा नुफूस सुल्तानुल अज़कार आए है तू ही तू जॾहिं पहुचे तॾहिं ख़बर पवे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ चौथों लतीफ़ो नक्शबंदी तरीक़े में खफ़ी जो हूंदो आहे लतीफ़ सरकार उन चौथे लतीफ़े जो ज़िक्र कंदे फरमायो खाहोड़िन खफ़ीअसी सूझी लधो सुबहान आशिक इन्हे अखिरे वनी लंघ्या ला मकान हू सां गॾिजी हू थिया बाबू से बिरियान सबोई सुबहान आयो नजर उन्हन जे खुदा जे खुदाई खे ॾिठो आ त खुदा वारनि ॾिठो आ ए गरीब एक औरत सोहणीअ जे इश्क में ज़िक्र जे मौज में दुरूद जे मौज में ज़िक्र कंदे कंदे जॾहिं दरी खुली वई तू ही तू थी वई दरी खुली वई तू ही तू थी वई वज़ीर खबर लदी हाओ जवान मौज में आ बादशाह के अर्ज कई बादशाह तवां जी न्याणी जवान आ तवां चवंदा हो त ऐ वज़ीर मुंहिंजी न्याणी ला कोने को रिश्तो ऐ बादशाह जंगल में हिकड़ो अल्लाह जो सालिह बानो ॾिसी आयो हां अॼु हलो त हलऊं जेकॾहिं दिलि चवे त तुंहिंजे न्याणीअ जो निकाह उन सां करे अचूं बादशाह फरमायो हल वज़ीर बादशाह निकरी पया अचन त तू लगी पया छा लगी पया आए है तू लगी पया बादशाह चयो अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम वज़ीर अखड़ी हयस त वाइदो पूरो कयो थम बादशाह ॾिसी चयो तो त मुंहिंजा दोस्त ज़िक्र जे बरकत सां चेहरे में नूर अची चुको हो महबूब जे मोहब्बत जो ज़रो मिली चुको हो बादशाह दिसी चयो मानू सही आ वज़ीर इहो मानू सही आ बादशाह फरमायो सुभाणे अचजा नौजवान निहारे चयो जे अल्लाह घुरियो त ईंदुस
वज़ीर चयसि छा थो चई तोखे मोकिलियो मूं दस मूं ॾिनो अॼु बादशाह खे वठी आयो हां चई वज़ीर सच थो चवां जे रब घुरियो त ईंदुसि बादशाह मोटी आयो ओ गरीब बादशाह देखो न आयो ओहा जुए छॾे वञी बी जुए वसाई कुछ ॾींहंनि खां बाद में वज़ीर ॻोल्हींदो पहुतो ऐ नौजवान बादशाह न्याणीअ जो संग खणी आयो तो ॿुधी अण ॿुधो कयो निहारे चवे तो ओ वज़ीर हिक औरत जे इश्क में आयुसि त ज़माने जो बादशाह पंहिंजी न्याणी खणी हली आयो पर जे मां अल्लाह जे इश्क में इहो वक़्तु गुज़ारिया हां ॿुधा मुंहिंजी मंज़िल काथे हुजे हां